द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 133। अॼु जा अखर फ़ाइदो, फ़ाइदो या नफ़ो, वजूद, हुअण या हस्ती, सटण या कुटण, देर पहल या रात पहल, ओगराई, ओगराई। साॻे अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। वापार जो मतिलबु आहे फ़ाइदो ऐं नुक़सानु। मौजूद हुअणु वजूद रखण जी निशानी आहे। टीचर सजा त ज़रूरु ॾींदो आहे, पर सटण कुटण खां परे रहंदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। इहो बि चयो वेंदो आहे, देर पिया दुरुस्त थिया। आम तौर ते खाधो खाइण खां पोइ आयल ओगराई पेट भरिजण जी निशानी लेखी वेंदी आहे। सिंधियत सुहिणी रहे।